जल फटाको साईं असां जी उमिरि जेको आहे सा हिन वक़्तु 56 साल आहे। तक़रीबन साईं खे 40-45 साल थी विया आहिनि जो साईं आयो ॿाहिरों। पोइ असांजे ॻोठ जो हिकिड़ो वॾो हुयो जंहिंसां हुनजी माना तमामु घणी दोस्ती बि हुई, उनखे पंहिंजो बचो बि सॼो हुई। पोइ साईं उनखे इहो चयो त बाबा जेकर त मां खे मुंहिंजी माना इंतकाल थिए या शहादत थिए त मूंखे इन जॻह ते रखाइजो। पोइ असांजे ॻोठ जो इहो माना मौसम बि हुयो, चङो बि हुयो, अनवर अली फ़क़ीर, जंहिं पंहिंजो जेको आहे सो साईं जन खे हिते रखियो। सम्झो साईं। बाक़ी जेके हे घड़ियाल लॻल आहिनि, घड़ियालनि जो मक़सदु इहो ई आहे त जेको उमेदवार पंहिंजी उमेद खणी ईंदो आहे त साईं जो इहो कौल आहे त बाबा तव्हांखे मां कहिड़ी बि शइ जा तव्हां उमेदवार आहियो, तव्हां दुआ घुरी उहा शइ मूं ते पहुचायो, मां तव्हांजी जेको आहे दुआ क़बूल कराईंदुसि। पोइ जे माना हुनजी उमेदवार जी जेको आहे उमेद पूरी थींदी आहे, पोइ उहो पंहिंजो जेको आहे अक़ीदे सां पंहिंजे दोलनि दमामनि सां साईं जन जी सुख खणी करे जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो इहे असांखे घड़ियाल ॾींदो आहे, साईं ते हणाईंदो आहे अचे। ऐं उन्हीअ सां गॾु त साईं असां त तक़रीबन इन 56 साल में एतिरे क़दुरु ॾिठो आहे त साईं बाक़ाइदे उन्हनि जो सुवाल मञे थो ऐं उन्हनि जी जेको आहे सो पूरी थो करे। केतिरनि खे नौकरियूं बि मिलियूं आहिनि, जेके नौकरी वारा आहिनि उहे बि आया आहिनि। ऐं असां इहा बि पंहिंजे तक जे जी नाज़रीन, ही तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद मस्त अली शाह। सैयद मस्त अली शाह मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो इंट्रो में, ज़िलो शिकारपुर आहे, जेको ज़िले शिकारपुर में मधे जी शहर आहे। मधे जी शहर खां कुझु किलोमीटर अॻियां आहे सैयद मस्त अली शाह। हितों जे माण्हुनि जो चवणु आहे त हिते जंहिंजी दिलि जी मुराद पूरी थींदी आहे उहो माण्हू हिते ईंदो आहे, घड़ियाल खणी ईंदो आहे। उहो घड़ियाल हिते मस्त अली शाह जी दरबार में दीवार में या जेके वण आहिनि उन्हनि में उहो